अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फरन पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, अमरीकी सदर मुख़्तलिफ़ मुल्कनि में जंगबंदी खां पोइ हिन वक़्तु संजीदा नज़र पियो अचे त जेका यूक्रेन ऐं रूस विच में जेका जंग हले पई ऐं उन जी जंगबंदी जे लाइ जेतोणीकि काफ़ी कोशिशूं नज़र अचनि पियूं। अलास्का में प्यूटन सां मुलाक़ात दौरान ट्रंप इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त जेका रशिया यूक्रेन जंग आहे उन ते फौरी जंगबंदी जो ऐलान कयो वञे। उहे ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं ऐं हिन वक़्तु जेतोणीकि वाज़े तौर ते ट्रंप जी जेका पॉलिसी आहे उहा यूक्रेन जे ख़िलाफ़ पई नज़र अचे, छाकाणि त ट्रंप नथो चाहे त हिनखे वधीक जंग खे अॻिते वधाइजे या अमेरिका उन सां गॾु हुजे। पर हिन वक़्तु संजीदगी जो मयार ऐं लेवल ॾिसो त मार्क रोबियो सां यूक्रेनी वफ़द मुलाक़ात कई आहे। उन खां पोइ सदर जो अमरीकी सदर जो ख़ासि नुमाइंदो आहे स्टीव, उन प्यूटन सां मुलाक़ात कया ऐं फाइनली इम्कान इहो पियो ज़ाहिर कयो त फौरी का वॾी अॻभराई थियण जो इम्कानु आहे रशिया यूक्रेन जंग हवाले सां। ऐं ॿिए तरफ़ वाइट हाउस जे भरिसां हिकु अॻवानी जेको हुयो अमेरिकन, उन फायरिंग करे नेशनल गार्ड खे हिकिड़े खे क़तलु कयो, ॿिए खे ज़ख़्मी कयो। उन पूरी अमरीका जी जेका हुकूमती मशीनरी आहे या इस्टेब्लिशमेंट आहे उनखे धोॾे छॾियो आहे। ऐं सदर ट्रंप जी कावड़ जो तव्हां इंटेंसिटी ॾिठी, हुन जी लेवल केॾी हाई हुई त हुन न सिर्फ़ु उन मामले खे तमामु घणो संजीदा वरितो आहे, पर जेके बि इमिग्रेशन जा इशूज़ आहिनि, अॻवानी हुजनि या जेके 5-6 ॿिया उन सां लाॻापियल मुल्क आहिनि, उन्हनि जो इमिग्रेशन जो निज़ाम ऐं जेके दरख़्वास्तूं फौरी तौर ते रोकण जो ऐलान कयो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर जेके मुख़्तलिफ़ रियासतुनि में रहंदड़ अॻवानी आहिनि ऐं ट्रंप इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे त जो बाइडन जेका वेलकम टू अमेरिका पॉलिसी नी उन में वॾो इन्फ्लक्स जेको आहे अॻवाननि जो अमेरिका पहुतो ऐं बराह रास्त उहे उते दहशतगर्दी जहिड़े वाक़िअनि में मुलविस आहिनि। अञा उहो मामिलो ज़ेर बहस हुयो त काल अमेरिका जी हिकिड़ी ॿी रियासत में हिकु अॻवानी बाशिंदे हिकिड़ी दावा कई त हुन बम तयारु करे वरितो आहे या बम ठाहे सघे थो, उनखे बि फौरी तौर ते गिरफ़्तार कयो आहे। अमेरिका जे लाइ हिन वक़्तु अॻवानी तमामु मथे जो सूर बणियल आहे ऐं वॾो चैलेंज आहे उन्हनि जे लाइ। ऐं अमेरिकी सरकार बि इन ते तमामु घणी संजीदा नज़र अचे पई ऐं तमामु सख़्तु एक्शन खणी रही आहे। ऐं ट्रंप इहो ॿुधायो मीडिया टॉक में त हुनखे ख़बर न आहे त केतिरे मुदे ताईं इहो इमिग्रेशन जो सिस्टम जेको आहे उन्हनि जे लाइ बंदि हूंदो। ज़ाहिर आहे अफ़गानिस्तान जी ॻाल्हि कजे, अफ़गानी तालिबान जी ॻाल्हि कजे, अफ़गानी दहशतगर्द जी ॻाल्हि कजे, उहे न सिर्फ़ु पाकिस्तान जे लाइ पर दुनिया जे लाइ मथे जो सूर ऐं चैलेंज बणियल आहिनि। ऐं हीउ वक़्तु आहे त उन्हनि खां छुटकारो हासिलु कजे। हिकु तरफ़ अमेरिका में अफ़गाननि जी बदमाशी ऐं दहशतगर्दी जा किस्सा आम आहिनि, त ॿिए तरफ़ पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते KPK में ऐं सिंध मुल्क जी जेका राजधानी आहे इस्लामाबाद, उते थ्रेट अलर्ट्स रहनि था। ऐं अॼु बि लकी मरवत में आपघाती हमिलो थियो आहे जंहिंमें हिकु एहलकार शहीद ऐं 7 ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिए तरफ़ तला गंग वारे इलाइक़े मां हिकिड़ो दहशतगर्द गिरफ़्तार कयो आहे जे एतिराफ़ कयो आहे छिरकाईंदड़ त हुनखे कीअं 10 साल अॻु KPK आंदो वियो, KPK खां पोइ हुन पंजाब में डेरा ॼमाया ऐं उन खां पोइ फ़ी पर्सन यानी हिकु शहरी खे पंजाबी खे आम पोरियत माण्हू या को बि हुजे उनखे अफ़गानिस्तान सां कनेक्ट करण जा 10,000 रुपया पर हेड ॾिना वेंदा हुया। त इहे उहे शयूं आहिनि जेके छिरकाईंदड़ आहिनि। इहो वक़्तु आहे त दुनिया जीअं दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहिया ईअं ई पाकिस्तान बि हिकिड़ी बेरहमाना ऑपरेशन शुरू करे दहशतगर्द जे ख़िलाफ़ इहा वक़्त जी जेको आहे ज़रूरत आहे। इन खां अलावा पाकिस्तानी जेका मयार हिन वक़्तु दुनिया में राइज़िंग अप आहे ऐं जेके बि कैपिटलिस्ट आहिनि या सीड़पकार आहिनि उहे दुनिया जा पाकिस्तान रुख़ कनि पिया। अॼु फील्ड मार्शल सां मिस्र जे परॾेही वज़ीर मुलाक़ात कया आहिनि, मुख़्तलिफ़ दिलचस्प वारे मामलनि ते ख़्याल जी ॾे वठि बि कई आहे ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में गॾिजी कमु करण ते बि इतफ़ाक़ कयो आहे। इहे तमामु ज़बरदस्त पॉज़िटिव साइंस आहिनि पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तानी मईशत जे लाइ। इन खां अलावा हिकिड़ी ॿी क़ौमी लेवल ते बहस छिड़ियल आहे ऐं जंहिंजो पड़ाॾो अॼु ऐवान में ॿुधो वियो त KPK में CM खे हटाए उते गवर्नर राज लागू करण जो जेको आहे हिकिड़ो इशारो बि मिलियल आहे। ॿिए तरफ़ तयारियूं बि हलनि पियूं ऐं ख़ुदि हुकूमती जेके वज़ीर आहिनि बैरिस्टर अकील बि ॻाल्हि कई आहे त इन ते गौर आहे ऐं इहो अमल थींदो। ॿिए तरफ़ फैसल वाडा धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं आफ़रीदी पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो, क़िबिलो दुरुस्त न कयो त गवर्नर राज उते लागू थींदो।
ऐं इहा कहानी कहिड़ी आहे? अॼोके प्रोग्राम में असां सां स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं नाले वारो तजदीद निगाह GM जमाई साहब। जमाई साहब, सभिनी खां पहिरियां ॻाल्हि ॿोल कंदासीं त यूक्रेन ऐं रशिया जी जंगबंदी जे लाइ असांखे ट्रंप इंतिहाई सीरियस पियो नज़र अचे, पर इन सां गॾु कनेक्ट कंदुसि मां पंहिंजो सुवाल त इहा ई जेको अमन मुआहिदो आहे ऐं जेके बि केतिरा ई नुकाती एजेंडा ट्रंप ॾिना ऐं फ़लस्तीन खे इंश्योर करायो वियो त जंगबंदी खां पोइ इसराइल खे कॉर्नर कयो वेंदो, इसराइल जी बर्बरियत, बदमाशी, दहशतगर्दी खे रोकियो वेंदो, पर दुनिया ॾिसे पई, दुनिया शाहिद आहे त हिन वक़्तु 352 खां मथे इन अमन मुआहिदे खां पोइ ऐं जंगबंदी जे ऐलान खां पोइ 352 मासूम फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि, सवें हज़ारे जेके फ़लस्तीनी आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। बार बार इसराइल इन जी वायलेशन पियो करे, बार बार इसराइल सॼी दुनिया खे थुॾे छॾियो आहे ऐं पंहिंजी इहा होड, ज़िद ऐं जेको रत जो प्यासो आहे तव्हांजे बकुल इहो नेतन्याहू, उहो पंहिंजो ज़ुल्म जारी रखियो वेठो आहे। दुनिया ख़ामोश आहे। छा पिया चओ? पहिरियों फ़लस्तीन ते मां तव्हांजो टेक वठंदुसि, उनखां पोइ यूक्रेन ऐं रशिया जंग ते चऊं पिया। सरकी साहब, ज़ाहिर आहे नेतन्याहू जो इहो ख़्यालु हो त हमास उन मुआहिदे जी रुकावट बणिजंदो जेको अमरीकी सदर 21 नुकाती प्रोग्राम ॾिनो, पर उनजो जेको इहो ख़्यालु हो उहो ज़ाहिर उन सूरत में थी वियो जॾहिं अरब मुल्कनि ऐं उन सां गॾु इस्लामी सभिनी मुल्कनि बशमूल पाकिस्तान ऐं गॾोगॾु हमास जेको आहे ट्रंप जे उन मुआहिदे खे एक्सेप्ट करण जी हामी भरे छॾी। छो जो उनजो ख़्यालु हो त हमास न मञींदी आहे, उनखां पोइ हू दरअंदाज़ी कंदो रहंदो ऐं वॾी दिलेरी सां, दीदा दिलेरी सां जेको आहे हमला करे मासूमनि जो क़तल कंदो रहंदो, उनखे हिकिड़ी खुली छूट मिली वेंदी हुई। पर उनजा ख़्वाब जेके आहिनि उहे चुकनाचूर थी विया जॾहिं एॾे सख़्तु मुआहिदे खे बि हमास मञे वरितो। हाणे उन वटि को ऑप्शन कान बचियो हुयो। हुन ॾिठो त हाणे दुनिया जी हमदर्दियूं ऐं बशमूल अमरीका, छो जो अमरीका त वाहिद मुल्क अहिड़ो आहे जेको इसराइल जे पुठियां आहे न, बाक़ी त दुनिया जा ॿिया मुल्क सभु उनखां बैकआउट थी विया जेकी उनजो ज़ुल्म ऐं बर्बरियत खे ॾिसी करे। पर हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त मुआहिदे थियण जे बावजूदि जिते गारंटर आहे अमरीकी सदर ऐं दुनिया जा ॿिया अरब मुल्कनि जा सदर, उन में पाकिस्तान बि आहे, उन जे बावजूदि बि 352 खां वधीक उन मुआहिदे ते सही थियण खां पोइ हिन वक़्तु ताईं 352 खां वधीक फ़लस्तीनी 69 फ़लस्तीनियुनि खे उन शहीद कयो आहे। मां सम्झां थो त इहो दुनिया जो ज़मीर झंझोड़ण लाइ इहो वाक़ियो आहे त हेॾी वॾी प्लेटफॉर्म ते इहो फ़ैसिलो थियो, अमन जो मुआहिदो थियो ऐं उन जी मुस्तक़िल इसराइल वॉलेशन करे रहियो आहे। मां सम्झां थो त अमरीका खे पाण खे इन खे एक्शन खणणु घुरिजे। हाणे अमरीका जूं कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि इहा मूंखे न आहे ख़बर, पर बहरहाल अमरीका जी आशीर्वाद जे करे ई मां सम्झां थो अञा ताईं इसराइल पंहिंजे उन मुआहिदे ते शायदि अमल दरामद न करे रहियो आहे। अक़वाम मुत्तहिदा किथे बीठल आहे? अक़वाम मुत्तहिदा जी त हालत तव्हां ॾिसो त हू जेको हुनजो एक्चुअल कमु आहे, छो जो अक़वाम मुत्तहिदा वटि को इंतिज़ामी ढांचो न आहे, इंतिज़ामी फोर्स न आहे जंहिंजे तहत जेको आहे उहो उनखे ताक़त जे ज़ोर ते रोके सघे। पर करारदाद खां अलावा मुस्तक़िल सेक्रेटरी जनरल अक़वाम मुत्तहिदा एंटोनियो गुतेरेस इन हवाले सां पंहिंजा बयान ॾेई करे इसराइल खे एक्सपोज़ करे रहियो आहे। दुनिया सॼे में जॾहिं हींअर उहो एक्सपोज़ थियो आहे इसराइल, त ॾिसो दुनिया जे हर मुल्क में बिला रंगो नसल, बिला मज़हब जे उन ख़िलाफ़ु अञा ताईं मुज़ाहिरा जारी रहनि था। त इहो मां सम्झां थो दुनिया जे अवाम में जेको शऊर आहे इहो उनजो अक्कास आहे। पर सिर्फ़ु अमरीका जी पुश्तपनाही जे करे अञा ताईं इन जी जेकी बर्बरियत आहे, गुंडागर्दी आहे, ज़ुल्म आहे, दहशत आहे, उहा अञा ख़तमु कान थी आहे। पर उमेद रखणु घुरिजे त इहे ज़ुल्म जा ॾींहं बि ख़तमु थींदा ऐं फ़लस्तीनीन पंहिंजी आज़ादी खे यकीनन इंजॉय कंदा। थोरो टाइम अञा ज़रूरु लॻंदो, पर जेके दुनिया में डेवलपमेंट्स थी रहियूं आहिनि, छो जो दुनिया में पावर कॉरिडोर तब्दील थी रहिया आहिनि। जॾहिं दुनिया में पावर कॉरिडोर तब्दील थींदा आहिनि त पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके इत्तेहाद पुराणनि ॿियनि मुल्कनि सां हूंदा आहिनि उहे तब्दील थींदा तव्हांखे नज़र ईंदा आहिनि। जीअं अमरीका जा जेके वेझा उन सां इत्तेहादी हूंदा हुआ, हिकु हिकु करे तव्हां इहो ॾिसो त उनखां उन्हनि जो इत्तेहाद कमज़ोर पवंदो थो वञे। अहिड़े तरीक़े सां इसराइल जी बि ताक़त मां सम्झां थो उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं हिन जी इहा ताक़त ख़तमु थींदी ऐं पोइ हिन खां इहो हिसाबु वरितो वेंदो, छो जो हाणे उते बि इलेक्शन जो सीज़न शुरू थियण वारो आहे ऐं उहो दहशतगर्दी गुंडागर्दी बंदि बि करे नथो करे त जीअं हिनखे जवाज़ बनाए करे उहो पंहिंजे मुल्क में को एमरजेंसी या हिन क़िस्म जो निफ़ाज़ करे छॾे त जीअं हुनजी हुकूमत जेको आहे कंटिन्यू थी सघे। न त इलेक्शन में त हाणे हुनखे ख़बर आहे त हुनजी का हैसियत कान्हे ऐं जीअं ई उते का इलेक्शन अनाउंस थी वई उन वक़्त में जेके हिन जा करप्शन जा तमामु संगीन स्कैंडल्स आहिनि
उहे बि अदालत में प्रोसीड थींदा ऐं मां सम्झां थो उन में बि उन्हनि जी सज़ा यकीनी आहे। या बसि असां त को 17 प्रोग्राम करे चुका आहियूं इन इसराइली बर्बरियत ते, दहशतगर्दी ते। फ़र्क़ु कोन थो पए हू ॾींहों ॾींहुं हाणे हिते गारंटर जेके मुल्क आहिनि उहे किथे बीठा आहिनि, हिते G7 किथे आहे, हिते बर्तानिया जी किंगडम किथे आहे, जेके अलल ऐलान उन्हनि अक़वाम मुतहिदा गॾियल क़ौमनि जे इजलास मां वॉकआउट बि कयो, शेम बि कयो, हिनखे आइसोलेट बि कयो, पर हिन ते त को असरु नथो पए। आख़िर हल छा आहे? सरकी साहब इन जो हल वक़्त जे हिसाब सां ईअं ई आहे जीअं हाणे आइसोलेशन में वियो आहे, पर जेकॾहिं अॼु खां कुझु अर्सो अॻु में असां ॾिसूं त दुनिया जा जेके ताक़तवर मुल्क आहे उहे हुन सां बहरहाल बीठा हुआ ऐं जंहिंजी बुनियाद ते उहो गुज़िरियल तक़रीबन 70 सालनि खां मुख़्तलिफ़ अरब ख़ासि तौर ते मुल्कनि ते आज़ादाना हमला कंदो आहे ऐं उनजे हथ जी ताईं कंहिं रोकियो कान्हे। पर हिन दफ़े तव्हां ॾिसो त उन में जीअं चयो त दुनिया जो पावर कॉरिडोर तब्दील थी रहियो आहे, त पावर कॉरिडोर तब्दील थियण सां हाणे घटि में घटि हे दुनिया में एक्सपोज़ थियो आहे ऐं दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहे, सिर्फ़ु अमेरिका खे जेकॾहिं असां हिन मां माइनस कयूं त हाणे दुनिया जो ॿियो को मुल्क हिन जी हिमायत न करे रहियो आहे। यकीनन इसराइल खे ते उहो दबाव नथा विझनि त उहो हिन जंगबंदी ते अमल दरामद करे, पर उनजी हिमायत बि नथा कनि। त इहा ई मां सम्झां थो त फ़लस्तीन जी अवाम जी हिकिड़ी वॾी कामयाबी आहे त हुन जा जेके इत्तहादी हुया या हुनजा सभ खां वॾा सपोर्टर हुआ, तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ज़माने में जर्मनी ऐं फ्रांस जेको आहे तमामु घणो हिनखे इटली हिनखे वॾो सपोर्ट कंदा हुआ, पर उहो ॾिसो त आहिस्ता आहिस्ता जेको आहे तव्हांखे उहे सभु यूरोपी कंट्रियुनि जा जेके बि मुल्क आहिनि उहे सभु हिन खां बैकआउट थी विया आहिनि। बर्तानिया जहिड़ो मुल्क जंहिंजी पैदावार आहे, छो जो इसराइल खे जेकॾहिं इहा धरती ॾिनी त उहा बर्तानिया जे ज़माने में किंगडम हुई त उहो उन्हनि ॾिनी, पर हाणे बर्तानिया तव्हांखे बैक थींदे नज़र आयो। कैनेडा उनजी सख़्तु मुखालफ़त करे चुको आहे। बाक़ी हिकिड़ो अमेरिका जीअं मूं चयो त यकीनन उनजी उनखे आशीर्वाद बि हासिलु आहे, सपोर्ट बि हासिलु आहे, पर जेकॾहिं तव्हांखे ग्राउंड ते शयूं जेके नज़र अचनि थियूं ॾींहं ब ॾींहुं, आहिस्ता आहिस्ता करे तव्हां ॾिसंदव त अमेरिका बि कुझु मामलनि ते स्टैंड वठे थो ऐं बावर कराए थो त इहा दहशतगर्दी आहे। पहिरियों त उहो इनखे मञण लाइ तयारु न हो त इहा दहशतगर्दी आहे। पहिरियों त उहो चवंदो त उहो रिटेलिएशन जो उनजो हक़ु आहे, छो जो हमास हिकिड़ो वाक़ियो कयो, उनखे बुनियादु बणाए करे उन तक़रीबन 70,000 खां वधीक फ़लस्तीनियुनि खे शहीद करे छॾियो, पर उहो उनखे पहिरियों उनजो हक़ु करार ॾींदो हुयो। ॾिसो हाणे फ़र्क़ु अची वियो आहे। हे जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ नज़रिए सां ऐं तालुक़ रखंदड़ माण्हुनि, मज़हब सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जेके मुज़ाहिरा कया दुनिया में, उन सां हिकिड़ी वॾी तब्दीली आई आहे, वॾी चेंज आई आहे। हाणे अमेरिका जी इंटरनल पॉलिसी में केॾी वॾी तब्दीली आहे ऐं तव्हां ॾिसो त जेको मेयर खटियो न्यूयॉर्क जो, उनजो नारो इहो ई हो त फ़लस्तीन खे जेको आहे आज़ादी ॾिनी वञे। एग्ज़ैक्टली, त उनजी बुनियाद ते अमेरिका जे सभ खां ताक़तवर शहर जो मेयर मुंतख़िब थियो। 10 लाख वोट। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त दुनिया में न सिर्फ़ु पावर कॉरिडोर तब्दील थी रहिया आहिनि, बल्कि दुनिया जो जेको अवाम आहे, जेको बाशऊर आहे, उनजा नज़रिया तब्दील थी रहिया आहिनि। हाणे हू मज़हब जी बुनियाद ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ न आहिनि, हाणे हू ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहिनि। ममदानी खटियो पर इहो ट्रम्प जे ख़िलाफ़ आयो। हिन चयो फेडरेशन खे सपोर्ट न कंदी, वाइट हाउस सपोर्ट न कंदो, फंड्स रोके छॾींदासीं, पर इहो अवामी प्रेशर हुयो, पब्लिक प्रेशर हुयो, छो जो हिकिड़ो रेफरेंडम अची वियो। ट्रम्प, CIA, एस्टेब्लिशमेंट, वाइट हाउस, पेंटागोन सभु उनजे ख़िलाफ़ हुया। त उनखां पोइ जॾहिं खटणु, उनखां पोइ हुन गोॾा खोड़िया, ट्रम्प हिन सां मिलियो, हिन सां शेक हैंड कयो ऐं हिन जी पॉलिसी खे इंडोस बि कयो। त इहो उहो प्रेशर आहे। बहरहाल फ़लस्तीन जे मामले ते हिन वक़्तु जेका इसराइली बर्बरियत आहे, दहशतगर्दी आहे, उन में इंडिविजुअली जेकॾहिं ॻाल्हि कजे ट्रम्प जे किरदार जी, त इहे ज़ाहिरी दड़का दामान करे थो हुन ते, पर प्रैक्टिकली नज़र नथो अचे। मुआहिदो, अमन मुआहिदो ॾिनो इन ई आहे, कस्टोडियन इहो आहे, चवणो इन ई खे आहे सभु कुझु। एग्ज़ैक्टली, ज़िमेदारी आहे इहा डोनाल्ड ट्रम्प जी सभ खां अवलीन ज़िमेदारी आहे त जेको हुन मुआहिदो पाण करायो आहे उन ते अमल दरामद कराइण बि उनजो फ़र्ज़ु आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं असां नंढी हिकिड़ी मिसाल था खणूं त जॾहिं असांजा हिते क़बाइली के मसइला थींदा आहिनि, जरगा थींदा आहिनि, त पोइ जेको सरदार जरगे जो फ़ैसिलो कराईंदो आहे, गारंटी खणंदो आहे, त उहो पोइ उनजी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त उन फ़ैसिले ते अमल दरामद कराए। अहिड़े तरीक़े सां हीअ दुनिया जी सतह ते हिकिड़ो जरगो तव्हां चई सघो था हिनखे, पर इन में छो जो सॼो इनिशिएटिव त पाकिस्तान ॿियनि अरब कंट्रीज़ जो हुयो, पर उन फ़ैसिले में तब्दीलियूं जेके थियणियूं उन पहिरें वारे मुआहिदे में, उन तब्दीलियुनि जे बावजूदि जॾहिं उनजे ट्रम्प जे उन की नुकाती मुआहिदे ते सभिनी एग्री करे छॾियो, उनखां पोइ अमल दरामद प्योरली मां सम्झां थो त डोनाल्ड ट्रम्प जी ज़िमेदारियुनि में शामिल आहे। पर बदकिस्मती सां छो जो यहूदी लॉबी जेकी आहे उहा अमेरिका में एतिरी स्ट्रॉन्ग आहे, मुख़्तलिफ़ उन्हनि जा जेके पार्लियामेंट जा मेंबर्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ उते ताक़तवर ग्रोह आहिनि, मुख़्तलिफ़ उते टाइकून बिज़नेसमैन आहिनि,
उन्हनि में अक्सरियत यहूदियुनि जी आहे। त बहरहाल मां सम्झां थो त डोनाल्ड ट्रम्प जे लाइ उहा ॿी हिकिड़ी मजबूरी हूंदी, पर उन खे क़ते नज़र, छो जो या त मुआइदो न कराए आहे, जेकॾहिं मुआइदो करायो अथई त उन ते अमल दरामद उन जो ई फ़र्ज़ु आहे। अरब मुल्कनि जी हाणे छा था एक्सपेक्ट कयो, को रिएक्शन ईंदो या लॉबिंग थींदी या मिंथमेड़ जीअं रिवायती थींदी आहे? OIC त इटसेल्फ इज़ नथिंग मोर। न सरकी साहब, अरब कंट्री 1967 खां वठी इसराइल सां इन मुख़्तलिफ़ मामलनि ते जंग कंदा आया आहिनि, पर अरब कंट्री खे फ़ाइदे थियण जे बजाय हमेशह नुक़सानु पहुतो आहे, छो जो हुननि में उन अंदाज़ सां जंग विढ़ण जी कैपेसिटी कान्हे। हुननि वटि हाणे उन वक़्तु ज़माने 1967 जे सां ॻाल्हि था कयूं त ज़ाहिर आहे हुननि वटि इहा टेक्नोलॉजी जेके हुन वटि आहे, पर हाणे त इहे सभु अरब कंट्री जेके आहिनि उन्हनि जी टेक्नोलॉजी सां लेस आहिनि, पर जंग विढ़ण जे लाइ जेको आहे न विजन खपे, विल खपे, दिलि खपे, बहादुरी खपे, जुरत खपे, गैरत खपे। हुते जेको आहे इन्हनि सभिनी शयुनि जो फुक़दान आहे। इहो तव्हांखे पाकिस्तान में मिलंदी त जेकॾहिं असांखां भले ॾहूं वॾो ताक़तवर मुल्क बि हुजे, पर असां जेको आहे झुकण न सिखियोसीं। 1947 खां असांजूं केतिरियूं जंगूं लॻी चुकियूं आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो त उन जॾहिं असां सां जंग न विढ़ी सघंदो आहे त असां ख़िलाफ़ु साज़िशूं कंदो आहे। उनजे बावजूदि बि पाकिस्तान हर महाज़ ते महाडो अटकायो आहे, पोइ कॾहिं घटि या कॾहिं वधीक, ऐं अक्सरियत असांजी जेको आहे असां खटिया आहियूं। जंहिं तव्हां 65 ॾिसी छॾियो, असां इंडिया सां कॾहिं जंग खटियो न आहे। हुनजो जेको ग़लति प्रोपेगेंडा आहे, हाणे तव्हां चओ 65 जी जंग असां खटियासीं, 71 में असांजी जंग इंडिया सां कान हुई। हे माण्हू जेके आहिनि न उहे असांजी जंग ई पंहिंजे भाइरनि सां, इन करे जेको असां हुन में डिफीट थियासीं ऐं असांखां उहो अलॻि थी। उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो ॻाल्हाईंदासीं। वरी कारगिल ते अचो त असां वरी उहा खटियासीं। हे अमेरिका वटि पहुता, मिंथ में अहिड़ा हथ पेर ॿधरायूं, चवंदा सिंगल लाइनर क्वेश्चन कयां त छा नेतन्याहू जी या बदमाशी, दहशतगर्दी फ्यूचर में जारी रहंदी या को हिकिड़ो वे आउट निकिरंदो या वरी दुनिया प्रेशराइज़ कंदी ट्रम्प खे? मां सम्झां थो सरकी साहब त नेतन्याहू जेसिताईं हुकूमत जी कुर्सी ते आहे तेसिताईं इहो सिलसिलो जारी रहंदो, छो जो हुन वटि ॿी ऑप्शन कान्हे। जेकॾहिं हू बिल्कुलु अमन जी ॻाल्हि थो करे त उनखां पोइ मुल्क में हुनजे ख़िलाफ़ु जेके करप्शन जा केसिस आहिनि उहे अची वेंदा सभु बंदे राम ते, ऐं हुनजी प्रोसीडिंग जेको आहे स्पीड में शुरू थी वेंदियूं। हींअर त हू जंग जो बहानो करे ऐं हर शइ खे डिले टैक्टिस जेके चइबो आहे कराए पियो। ॿियो प्लस हुननि जी इलेक्शन आहे, हाणे हिन साल में हुननि जी इलेक्शन आहे, तव्हां सम्झो त अॻिले साल यानी की इलेक्शन थी वेंदी 2026 में। हाणे हू पंहिंजी करे आहे उहा प्लैनिंग त इलेक्शन में जेको आहे कीअं, जेकॾहिं उहो पब्लिक वोट जी तरफ़ वञे थो त हुनखे ख़बर आहे त हुनजी एॾी वॾी शिकस्त थींदी जो शायदि ई कॾहिं माज़ी में कंहिंखे थी हुजे। अवाम जी नफ़रत उते पंहिंजी नफ़रत जेकी अवाम जी आहे उहा तमामु घणी वधी चुकी आहे। हाणे हू रुगो को हेलो बहानो ॻोल्हे रहियो आहे त जीअं इन खे कशीदगी खे त थोरो अञा तूल ॾेई करे ऐं का एमरजेंसी जी का क्लॉज़ लॻाए, वरी मुल्क में एमरजेंसी लॻाए पाण ई वरी वज़ीर आज़म थी वेही रहे। उहो रुगो हाणे हिन साज़िश में लॻो पियो आहे, छो जो हुनजी ज़िंदगी क़त्लो गारत में गुज़री आहे ऐं हू आख़िरी लम्हे ताईं इन खां पाण मुंहिंजी राय जे मुताबिक़ दस्तबरदार न थींदो। को न को माडो ज़रूरु अटकाईंदो जंहिंजे तहत जेको आहे वरी कंहिं अमेरिका जहिड़े ताक़तवर मुल्क जी हिमायत हासिल करे पंहिंजी हुकूमत खे कंहिं तरीक़े सां कंटिन्यू रखण लाइ। ट्रम्प ते ख़ुदि घणा ई सवाल उथनि पिया। ॿिए तरफ़ ट्रम्प जूं डाइहार्ड कोशिशूं आहिनि त जेको रशिया यूक्रेन सीज़ फायर आहे उनखे अमली जामो पाराइजे ऐं हुन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुलाक़ातूं बि कयूं। अॼु मार्क रोबियो सां यूक्रेन वफ़द मुलाक़ात कई आहे। ॿिए तरफ़ जेको अमेरिकी जो ख़ासि नुमाइंदो आहे HT उहो प्यूटन सां मिलियो आहे। छा था ॾिसो हिन ॿिन्ही मुल्कनि जो फ्यूचर? सरकी साहब, जेकॾहिं सच ॻाल्हाइजे त यूक्रेन सां ज्यादती थी आहे, पर ज़ाहिर आहे असांजा बि कुझु ख़ारिजी हदूद आहिनि जंहिंजे हवाले सां असां ॻाल्हाइण खां थोरो सो अवॉइड करे रहिया आहियूं। पर सच इहो आहे माज़ी जो त यूक्रेन वटि वॾी तइदाद में एटमी हथियार हुआ ऐं यूक्रेन हिकु दुनिया जी वॾी ताक़त हुई हथियारनि जे एतबार सां। पोइ दुनिया हुन सां मुआइदो कयो ऐं हुनखे चवंदा पंहिंजा एटमी हथियार तूं सरेंडर कराए, ऐं दुनिया जे नेटो समेत उन्हनि उन सां पहिरीं ई मुआइदो आहे त जेकॾहिं यूक्रेन ते कंहिं बि मुल्क का कई त सॼी दुनिया जा मुल्क जेको आहे उन सां गॾु बीहंदा ऐं उनजे तरफ़ां जंग विढ़ंदा। हाणे इहे जेके मुआइदा थियल आहिनि, इन्हनि मुआइदनि खे मां सम्झां थो त को बि ऑनर न करे रहियो आहे। साबित इहो थो थिए त तव्हां पंहिंजी कंहिं वॾी टेक्नोलॉजी खां दस्तबरदार न थियो, छो जो जेकॾहिं यूक्रेन वटि इहा एटमी सलाहियत हुजे हा त मां नथो सम्झां त रशिया त छा केर बि दुनिया जो मुल्क जेको आहे उन ते हरूभरू का करण जो सोचे बि आहे। अच्छा ख़ैर, हाणे छो जो रशिया हमिलो करे चुको आहे, कई इलाइक़ा उनजे ज़ेर असर अची चुका आहिनि,
हाणे अमेरिका जी इहा ख़्वाहिश आहे, छो जो उन मुआदे जे तहत जंहिंजी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, उन मुआदे तहत हिननि खे फंडिंग बि करणी आहे, हिननि खे हथियार बि ॾियणा आहिनि, हिननि खे सभु कुझु करिणो आहे। हाणे डोनाल्ड ट्रम्प जेको आहे इन नतीजे ते पहुतो आहे त अमेरिका जेको इन में वॾो ख़र्च थी रहियो आहे ऐं उन सां अमेरिका जी इकोनॉमी ते फ़र्क़ु पइजी रहियो आहे। पर अमेरिका इहो नथो ॾिसे त 2.5 सालनि खां इसराइल खे बि त उहो ईअं ई हथियार ॾेई रहियो आहे ऐं तक़रीबन आउं तव्हांखे ॿुधायां $3 अरब हर साल हुनखे रुगो ग्रांट ॾेई रहियो आहे, जिन में इहे हथियार ऐं इहे शयूं जेके आहिनि उहे हिन खां अलावा आहिनि। त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त यूक्रेन जंहिंसां हुनजो एग्रीमेंट आहे, इसराइल सां हुनजो कॾहिं इन क़िस्म जो एग्रीमेंट न आहे, पर यूक्रेन सां एग्रीमेंट आहे सॼी दुनिया जो, सिर्फ़ु अमेरिका जो न, सॼी दुनिया जो एग्रीमेंट आहे हुन सां। पर उनखे हाणे ई भाड़ी थी विया आहिनि मुंहिंजे हिसाब सां, ऐं पंहिंजी मईशत जो बहानो बणाए करे हाणे हिननि जेको अमन मुआइदो ॾिनो आहे उहो इहो ई आहे त जेके इलाइक़नि ते रशिया कब्ज़ो करे चुको आहे उहे इलाइक़ा विड्रॉ न थींदा। फर्दर जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते जेको आहे हू हमला न कंदो ऐं कब्ज़ो न कंदो। हाणे टेक्निकली ॾिठो वञे त यूक्रेन जा त मञे थो तॾहिं बि नुक़सानु, नथो वञे तॾहिं बि नुक़सानु। त यूक्रेन सां हिकु तरफ़ यूरोपियन कंट्रीज़ बीठल आहिनि, उते ब्लैकमेल थियल आहे, ॿिए तरफ़ जेका फैसिलिटेशन लेवल आहे उहा डिपेंडेंसी आहे यूक्रेन जी US जे लाइ। त हाणे हिकु तरफ़ भाउ ॿिए तरफ़ पाणी, यूक्रेन करे छा? ॾिसो सरकी साहब, यूरोपी मुल्कनि जो त हिकिड़ो सिंपल फॉर्मूलो आहे न, जेकॾहिं रशिया पूरे यूक्रेन ते कब्ज़ो करे वियो त पोइ त यूरोप जे कंहिं बि मुल्क खे उहो मिंट फॿाए वेंदो न, पोइ त को मसइलो ई कान थींदो न, रुकावट ई यूक्रेन आहे। हाणे यूरोपी मुल्कनि जो त इंट्रस्ट पंहिंजो आहे, पर मां ॻाल्हि पियो कयां जेको हिन सां दुनिया मुआइदो कयो हुयो, जेको ॾिसो या त जेको मुआइदो करे थो, मां उहो ई जीअं हे इसराइल जेको हाणे पाण ॻाल्हायूं था, हाणे साम्हूं आहे न इहो। हाणे हिन मुआइदे हुन मुआइदे में फ़र्क़ु आहे, उन मुआइदे में हुन सॼा पंहिंजा एटमी हथियार सरेंडर कया हुआ। त हाणे ॾिसो अंदाज़ो लॻायो त कंहिं लेवल जो ऐं केॾो वॾो मुआइदो हो, छो जो यूक्रेनी अवाम ऐं उतां जी जेकी उन वक़्त जी हुकूमत थी, उन चयो त बाबा हाणे असां फ़सादनि में नथा पवणु चाहियूं ऐं असां पंहिंजे मुल्क जी तरक़ी ते तवजो ॾींदासीं। ऐं नो डाउट त यूक्रेन वॾी तरक़ी कई, सर्वाइव कयो वॾी ज़बरदस्त तरीक़े सां। पर जेकॾहिं उन ते इहा मुसीबत अची वई आहे त पोइ दुनिया जो कमु, मां उसूल जी ॻाल्हि थो कयां, छो जो जीअं मूं चयो त कुझु शयूं ॿियूं आहिनि जेके असां ॻाल्हाए सघूं था, पर पंहिंजी असांजी ख़ारजा पॉलिसी पाकिस्तान जी अॼुकल्ह वरी थोरो रशिया सां वेझी आहे, इन करे असां जेको आहे कोशिशि कंदासीं त का अहिड़ी ॻाल्हि न चऊं जो वरी पोइ उन ते को फ़र्क़ु पइजे। पर मां हिकिड़ी उसूल जी ॻाल्हि कई त मुआइदो सही या ग़लति उन ते वरी अलॻि डिबेट थी सघे थी, पर उन सां दुनिया जो मुआइदो आहे, उन मुआइदे ते दुनिया सॼी को उन सां बीहणु घुरिजे आहे, मुंहिंजी इहो ओपिनियन आहे। छा थिए थो, को मुल्क सां थो बीहे, को नथो बीहे, हर को मुल्क हाणे हर को मुल्क पंहिंजी डायमेंशन ॾिसी रहियो आहे। भई जंहिं वक़्त में मुआइदा थिया उन वक़्तु दुनिया जी डायमेंशन डिफरेंट हुई। पर दुनिया इहो बि त ॾिसे पई त रीसेंट जेको फ़लस्तीन ऐं इसराइल जो मुआहिदो थियो आहे, अमन जेको नुकाती जेके स्पॉन्सर्ड बाय डोनाल्ड ट्रम्प, त साॻियो सालिस बि हिते डोनाल्ड ट्रम्प आहे, त इनखे कीअं इंश्योर कंदो पंहिंजे इन साख खे? न हिते त चलो ठीकु आहे, रुगो डोनाल्ड ट्रम्प ऐं इसराइल का वॾी कुर्बानी ॾेई जेको आहे को हू न आयो हुयो। इसराइल खे त बर्तानिया जेको आहे हरूभरू जेको आहे हिन इलाइक़े में पंहिंजो अजारादारी लाइ, उन बर्तानिया किंगडम जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, उन पंहिंजी अजारादारी लाइ ऐं हिन ख़िते में ताक़त जे तवाज़ुन जे लाइ पंहिंजो हिकिड़ो इहो मोरो जेको आहे उते विहारियो हुयो न, इसराइल खे त उन आबाद कयो, हिते इसराइल ठाहियो। बेसिकली जेको आहे अमेरिका जो हुन में उन वक़्तु को रोल कान हुयो, ऐं न ई अमेरिका उन वक़्तु एतिरो को ताक़तवर हो जेको आहे इहो थी सघे। जंग खां पोइ जेको आहे केरु भरोसो कंदो, केरु यकीन कंदो? ट्रम्प जी पंहिंजी साख दाव ते लॻल आहे फ़लस्तीन इसराइल मामले ते, त हीउ जेको सीज़ फायर जा कोशिशूं करे पियो, सम्झो था इहो देरि पा हूंदो, लॉन्ग टर्म हूंदो? लॉन्ग टर्म न हूंदो सकी साहब। ॾिसो जिन इलाइक़नि ते रशिया कब्ज़ो कयो आहे, ऐं यूक्रेन जी बि हिकिड़ी तारीख़ रही आहे, यूक्रेनी अवाम जेको आहे उहो एॾो सोलो न आहे। हीअं त ठीकु आहे, छो जो वॾनि हथियारनि जो असल में जंग आहे न ही, पर जेकॾहिं तव्हां ज़मीन जी ॻाल्हि कयो त यूक्रेनी फ़ौज जेको आहे हिन दुनिया जी ख़तरनाक तरीन फ़ौज रही चुकी आहे, पर हिन वक़्तु छो जो हथियारनि जे एतबार सां हू पंहिंजा वॾा हथियार सरेंडर करे चुका आहिनि, त उन्हनि हू कमज़ोर आहिनि हींअर। ऐं जेतिरे सालनि खां हुन ते इहा बमबारी हली रही आहे, तव्हां पाण सोचे सघो था त रशिया जो त कम ई बारूद ठाहिणु आहे न, दुनिया जा वॾा वॾा हथियार रशिया ठाहिया आहिनि न। ऐं कंहिं ज़माने में त रशिया जेको आहे दुनिया ते जेको आहे वरी हिकिड़ी ताक़त हूंदी, हे त सोवियत यूनियन खां पोइ रशिया कमज़ोर थियो आहे न, त रशिया ज़ाहिर नंबर 1 सुपर पावर ताक़त हुई। बेसिकली हुन एतिरा हथियार हुन ते हलाए करे हुन जा जेके मादनियात जा जेके क़ीमती इलाइक़ा आहिनि उन ते रशिया ऑलरेडी कब्ज़ो करे चुको आहे। ऐं हाणे रशिया खे अॻिते वधण जो शौक़ु बि न आहे,
छो जो बेसिकली दुनिया में जंग त पैसे जी आहे न। हाणे सोर्स ऑफ कॉन्फ्लिक्ट या हुनखे डिस्पोजेस करणु चाहिनि था, डिमांड हुनजी आहे ऐं रशिया उतां बैक नथो थियणु चाहे, त अमरीकी सदर कहिड़ो ऑप्शन बचियो आहे? अमरीकी सदर रुगो इहो ई फ़ैसिलो कराईंदो जेको मुंहिंजी नज़र में आहे त जेको हाणे जंहिंजे इलाइक़े में कब्ज़ो वञी चुको आहे उहो उते क़ाबिज़ रहंदो। हाणे उन ते क़ाबिज़ रहण जो तव्हां इहो सम्झी छॾियो त बिलियंस ऑफ डॉलर्स जा जेके उनजा ज़ख़ीरा आहिनि, छो जो रशिया जी इकोनॉमी हिन जंगनि जे करे बि काफ़ी मुतासिर थी आहे, त उहो पंहिंजी रिकवरी कंदो, हुनखे त को फ़र्क़ु ई न पवंदो न। ॾिसो हुन खे रशिया खे नुक़सानु छा थियो आहे? इलाइक़ा यूक्रेन जा कब्ज़ा थी चुका आहिनि, नुक़सानु घणो यूक्रेन जो थी चुको आहे। हाणे हिन जा बि यकीननि कुझु फ़ौजी उन में मरिया आहिनि, कुझु साज़ो सामान जो जेको इस्तेमालु थियो आहे बारूद वारूद जी सूरत में मुख़्तलिफ़ तरीक़े सां। हाणे उनजी रिकवरी त को मसइलो ई कान्हे, जिन इलाइक़नि ते कब्ज़ा करे चुका आहे। बिलियंस ऑफ डॉलर जी उते मादनियात आहिनि, जंहिंजे करे असल में मसइलो यूक्रेन सां रशिया जो को प्रॉपर झेड़ो कान हुयो, झेड़ो हुयो पैसे जो, त हीअ जेके मादनियात आहिनि इहे मां कीअं कब्ज़ो कयां। ईअं ई आहे जीअं तव्हांखे यादि हूंदो 9/11 जेको आहे न, हाणे 9/11 जी तव्हां पुठियां हिस्ट्री में हलिया वञो त अमरीका में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, भई अमरीकी जहाज़ किरिया आहिनि, अमरीकी पायलट हुजनि या अमरीकी माण्हू हुजनि, या उन ॾींहुं जे ॾींहुं वाक़ियो थियो आहे त 3 टावर में जेका कोई यहूदी कान हुयो, हज़ारनि जी तादाद में त यहूदी कमु कंदा, कोई यहूदी न हो। तव्हां हिकिड़ो ज़हन लॻाए सघो था त इहो वॾो जेको आहे अटैक प्लांटेड कहिड़ो, ऐं आख़िर में पाण अमरीकी एजेंसी जी इहा रिपोर्ट अची वई त इन में असामा बिन लादन या हिननि जो जेको आहे को रोल न हो, ऐं पर उहो अफ़गानिस्तान ते छा लायो? अफ़गानिस्तान ते इन करे आयो जो मादनियात ते कब्ज़ो करिणो ऐं हिन ख़िते में पंहिंजी ताक़त जे तवाज़न खे बरक़रार रखिणो। 20 साल जेको आहे हिन इलाइक़े में रहियो ऐं केतिरा मादनियात हितां जेको आहे उहो अफ़गानिस्तान खे, जॾहिं जेतिरो हुन हुते ख़र्चु कयो ओतिरो मादनियात जेको आहे हितां खणी वञी हुन पंहिंजी उहा रिकवरी पूरी कई, एक्ज़ैक्टली जीअं कुवैत में कई, एक्ज़ैक्टली जीअं इराक में कई, त हुननि जा तेल जा ज़ख़ीरा सभु जेको आहे उहो खणी वियो। त ही रशिया जी इहा पॉलिसी त कब्ज़ो करे हिन जी मादनियात जेको आहे हड़प करणी आहे। झगड़ो त टेक्निकल इहो आहे, पोइ ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां कंहिंजे मुल्क ते काह कंदो त पोइ कुझु रिटेलिएशन बि थींदी, कुझु नुक़सान बि थींदो, पर वॾी तइदाद में हुनखे फ़ाइदो थी वियो आहे। हाणे जेको इहो मुआदो थी रहे त रशिया त विन पोज़ीशन ते आहे, रशिया खे त को नुक़सान ई कान्हे, इलाइक़ा त यूक्रेन जा विया, माण्हू यूक्रेन जा मरिया, शहर यूक्रेन जा तबाह थिया, फ़ौज उन्हनि जी डिस्टर्ब थी, हथियार उन्हनि जा बि इस्तेमालु थिया, त हुननि खे मिलियो त कुझु बि कान, हिनखे त मिलियो न, जेकॾहिं हिन जो थोरो लॉस बि थियो त हीअ त विन पोज़ीशन ते अची वियो न, त हिन उहे इलाइक़ा करे वरिता। ऐं दुनिया जा जेके मुल्क जिन पंहिंजो मुआदो कयो हुयो उहो पाण ते बीठा न। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान समेत दुनिया जे हर मुल्क खे इहो सम्झणु घुरिजे त दिफ़ाई तौर ते सिर्फ़ु पंहिंजो पाण खे वधि खां वधि मज़बूत करण ई तव्हांजे लाइ बहितरु आहे, छो जो मुस्तक़बिल में हिन क़िस्म जी जंग जी सूरत में भले तव्हां सां केरु कंहिंजा मुआदा हुजनि, भले तव्हां सां केरु केतिरा असर हुजनि, वक़्त ते कोई कमु न ईंदो। चलो हिते ॻाल्हि ॿोल सुझारी आहे नाज़रीन, ते वक़्तु ब्रेक जो मिलूं था, ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब, असांजी अॻे अॻवाननि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हले पई, केपी में टफ टाइम ॾिनियूं वेठा आहियूं, ऐं उहे बि बार बार कुझु हमला कनि पिया, आपघाती हमला मौजूदु आहिनि केपी में, मुख़्तलिफ़ मुल्क जे हिसनि में। अमरीका में वॾो हिकिड़ो ममण मतल आहे त उते वाइट हाउस जे भरिसां हिकिड़े अॻवानी, ख़ुदि जेको अॻवानी पाण CIA सां गॾु एफिलेटेड रहियो ऐं उते सॼो नो आहे हुनखे ख़बर हुई, हुन नेशनल गार्ड खे हिकिड़े खे क़तलु कयो ऐं ॿिए खे ज़ख़्मी कयो आहे। उन जेका लेडी हुई नेशनल गार्ड 2023 में उन आर्मी फोर्स जॉइन कई US जी, ऐं उन खां पोइ ट्रंप इंतिहाई एग्रेसिव नज़र पियो अचे, हुन वन गो में सॼियूं शयूं अंडू कयूं आहिनि, हुन बाइडन खे बि लपेट में आणे छॾियो, हुन जेके बि अॻवानी इमिग्रेशन प्रोसेस में हुयूं शयूं एप्लीकेशन्स उहे रोके छॾियूं, फर्दर मोर उनजी एंट्री ते बैन हणी 6-7 ॿिया मुल्क बि उनजे उन में अची विया ताव में। त सम्झो था त हीउ वॾो मामिलो आहे, अॻवानी सॼी दुनिया में अमन जे लाइ चैलेंज बणियल आहिनि, दहशतगर्द हाणे ऑफिशियल डिक्लेयर आहिनि। ॿिए तरफ़ पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त लकी मरद में अॼु बि हिकिड़ो मोबाइल वैन ते आपघाती हमलो थियो आहे, कहिलकार शही थियो आहे, छा पिया ॾिसो इज्तमाही तौर ते न समूरी सूरत हाल ते मजमूई तौर ते? ॾिसो सरकी साहब, अफ़गाननि न सिर्फ़ु पाकिस्तान में तबाही मचाई आहे, बल्कि आहिस्ता आहिस्ता नज़र अची रहियो आहे दुनिया खे त दुनिया जो हर मुल्क जिते अफ़गानी विया आहिनि उते कंहिं न कंहिं क़िस्म जा दहशतगर्दी जा वाक़िया ज़रूरु पिया रूनुमा थियनि था। पाकिस्तान मुस्तक़िल इन तरफ़ निशानदेही कंदो रहियो, पर बदकिस्मती सां पहिरियों असांजी को ॻाल्हि ॿुधे कान पियो, पर हाणे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, हाणे अमेरिका हुजे या यूरोप जा सभु मुल्क हुजनि, जेके वॾो वेलकम पिया कनि हिननि खे, ऐं हिननि असांजी बदकिस्मती आहे जो हिननि वटि अक्सरियत वटि जेके पासपोर्ट आहिनि उहे पाकिस्तान जा आहिनि। तव्हांखे मां हिकिड़ी ॿी पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाए छॾियां त वॾी तइदाद में
सऊदी अरब में अफ़गानी गिरफ़्तार थिया आहिनि जिन वटि पासपोर्ट पाकिस्तानी, हाणे उन्हनि खे नेकाली ॾियण जो तरीक़ेकार उते ठही रहियो चोरी आहे, में जेके नेकाली ॾियण जो तरीक़ेकार ठही रहियो आहे। त दुनिया इहो ॾिसी रही आहे त अफ़गानिस्तान जी सरज़मीन तां भले हू पाकिस्तान जा पासपोर्ट ठाराए विया आहिनि ऐं उन सां गॾु पहिरियों बदनाम एक्चुअल पाकिस्तान थींदो, छो जो माण्हू उन्हनि वटां जॾहिं डॉक्यूमेंट मिलंदा हुआ त उहे पाकिस्तान जा चवराईंदा हुआ, पासपोर्ट उन्हनि वटि पाकिस्तान जो। पर हाणे दुनिया खे अहसासु थी रहियो आहे त पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दी में मुलविस कान हुई, पाकिस्तान जा कूड़ा पासपोर्ट ठाराए, जेके भले असांजा इदारा बि उन्हनि सां मिलियल हुआ जिन उन्हनि खे पासपोर्ट ठाहे ॾिना, पर उहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में विया ऐं हाणे एक्सपोज़ थी रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हां यकीन कयो जेके गल्फ़ कंट्री ॿियूं आहिनि उते जेका हिन जी वॾी छानबीन हली रही आहे ऐं उहो बि सभु हिकु हिकु करे तव्हां ॾिसंदा अनक़रीब त पंहिंजे पंहिंजे मुल्कनि मां ख़ासि तौर ते अफ़गानी भले उहे पाकिस्तानी पासपोर्ट ते आहिनि पर उन्हनि खे निकाली ॾियण जा प्रोसेस करे रहिया आहिनि, छो जो इहा दहशतगर्दी हर जॻह ते वधी वई आहे, चाहे अमेरिका हुजे चाहे यूरोप हुजे। कहिड़नि अहिड़ो मुल्क हाणे हिननि न छॾियो, ऑस्ट्रेलिया खे तव्हां ॾिसे छॾियो, यानी को अहिड़ो मुल्क हाणे नथो बचे जेको हिननि खे निकाली ॾियण लाइ पंहिंजा पंहिंजा प्रोग्राम नथो ठाहे, छो जो हर जॻह ते हिननि जेको आहे इन क़िस्म जूं हरकतूं कयूं आहिनि ऐं पाकिस्तान खे त उन्हनि तमामु घणो टारगेट कयो आहे, पाकिस्तान खे त वॾो नुक़सानु पहुचायो आहे, पाकिस्तान जे इदारनि खे नुक़सानु पहुचायो आहे, पाकिस्तानी सरज़मीन खे नुक़सानु पहुचायो आहे, पाकिस्तान जी मईशत खे नुक़सानु पहुचायो आहे, पाकिस्तान जे आम शहरी आम माण्हू खे नुक़सानु पहुचायो आहे। त हाणे सख़्तु पॉलिसी हली रही आहे। 3 सूबा अॼु तव्हां ॾिठो हूंदो वज़ीर दाख़िला बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, 3 सूबा उन्हनि चयो त भरपूर तरीक़े सां कार्रवाई करे रहिया आहिनि। KP जी जेकी हुकूमत आहे उहा थोरी सी प्रॉब्लम करे रही आहे, उन्हनि सां बि ज़ाहिर आहे वफ़ाक़ी हुकूमत जूं सर ॻाल्हियूं मेन प्रॉब्लम आहे KP में विक्टिमाइज़ेशन, उते टारगेट्स थियनि बि उहे ई था आर्म फोर्सिस जा माण्हू ऐं उहे ई माण्हू फोर्सिस जा जेके जवान जेके असांजे अमन खे बरक़रार कयो ठाहिनि, त आख़िर KP गवर्नमेंट ते छो पॉइंट स्कोरिंग करे पई ऐं हीउ हेॾो वॾो मामिलो थिए थो, रोज़ आपघाती हमलावर हमिलो थो करे ऐं फोर्सिस एक्शन बि खणे, छा पिया सम्झो? असल में सरके साहब KP जी हुकूमत आहे कमज़ोर हुकूमत। तव्हांखे ऐं जेकॾहिं हे जेको हींअर वज़ीर आला आयो आहे इन खां जेकॾहिं अॻिले वज़ीर आला ते हलायो वञे त उन वक़्त में हू पाण एतिराफ़ कंदा TV चैनल ते त असांजे लीडरनि खे भत्ते जूं पर्चियूं अची रहियूं आहिनि तालिबान जे तरफ़ां ऐं काफ़ी लीडर पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में नथा वञी सघनि, यानी उन्हनि जा एतिराफ़ आहिनि पर हो ख़ौफ़ज़दा आहिनि। उहे चवंदा जेकॾहिं असां मुंहं सां चवंदासीं त हिननि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो त पोइ असां ईज़ी टारगेट हूंदासीं, असांखे जेको आहे टारगेट बणाए वेंदा। त मां सम्झां थो उन्हनि जी इहा मजबूरी आहे जंहिंखे हू करे एतिरो ॻाल्हाए रहिया आहिनि, पर अल्टीमेटली उन सां मुल्क खे नुक़सानु थी रहियो आहे, KP जे तमामु माण्हुनि खे नुक़सानु थी रहियो आहे, KP में कमु कंदड़ लॉ एनफोर्समेंट एजेंसी जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे नुक़सानु थी रहियो आहे, उन्हनि जे असासनि खे नुक़सानु थी रहियो आहे ऐं उते पैनिक आहे, ख़ौफ़ आहे। यानी को बि मुल्क ज़ाहिर आहे ख़ौफ़ में त तरक़ी न कंदो न, को बि सूबो ख़ौफ़ में तरक़ी चलो हिते अचो था, तव्हां ॻाल्हि कई CM KP के सोहेल हाफ़िज़ी जी, गवर्नर राज जो पड़ाॾो आहे, पार्लियामेंट में बि अॼु ॻाल्हि पहुती आहे ऐं ख़ुदि हुकूमती नुमाइंदा बि अलॻि ऐलान चवनि पिया, फैसल वावडा बि तड़ी पियो ॾिए त जेकॾहिं हिनखे भलो दुरुस्त न कयो, हाणे जेकॾहिं थिए बि अथो, हिकिड़ी इलेक्टेड गवर्नमेंट आहे हुते, हिकिड़ो वॾो मैंडेट आहे हुननि जो, इंटेक्ट मैंडेट आहे हुते, हिकु त नोटिफिकेशन थियो 2 महीना, पर उनजी तौसीक़ त तव्हांखे एंडोर्समेंट वठणी आहे पार्लियामेंट में यानी सूबाई असम्बली KP मां, इन जो तरीक़ेकार छा आहे ऐं हिन सां पीपुल्स पार्टी जेका हिन वक़्तु पोज़ीशन आहे उहा छा आहे, गवर्नर राज जी हिस्ट्री ॿुधायो असांखे। सरकी साहब ॾिसो, पहिरियों गवर्नर राज लॻो 1954 में, जेको उन वक़्त में मशरक़ी पाकिस्तान चवराईंदो हो, यानी कि जेको अॼु बांग्लादेश आहे, सभ खां अॻु में 1954 में उते गवर्नर राज लॻायो हुयो। पोइ इहो सिलसिलो रुकियो न, 1958 में वरी जॾहिं जनरल अयूब जी मार्शल लॉ हुई त 10 सालनि ताईं सूबनि में गवर्नर राज लॻल हुया ऐं गवर्नर कमु करे रहिया हुआ। वरी जॾहिं भुट्टो साहिबु आयो त 15 फरवरी 1973 में सभ खां पहिरियों उन बलोचिस्तान में गवर्नर राज लॻायो। वरी उनजे 23 फरवरी ते उन वक़्तु सरहद सूबो चवराईंदो जेको अॼुकल्ह KP जंहिंखे असां चवंदा ख़ैबर पख्तूनख्वा, वरी भुट्टे साहिब ई जेको आहे उते गवर्नर राज लॻायो। वरी तव्हां हिन खां अञा अॻियां अचो था त वरी जनरल ज़ालक जो मार्शल अची वियो, वरी सूबनि में गवर्नर राज लॻी वियो। वरी जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत हुई 99 में, 88 खां 99 जे दौरान, वरी हिननि पंजाब में जेको आहे नवाज़ शरीफ़ खे बरतरफ़ करे ऐं गवर्नर राज लॻायो, पर अदालतनि वरी उनखे बहाल करे छॾियो, कन्फेडरेशन जो सिलसिलो शुरू थियो। वरी आसिफ अली ज़रदारी जेको आहे 2009 में जेको आहे पंजाब में गवर्नर राज लॻायो। त गवर्नर राज जी हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे मुल्क में। मां नथो चवां त गवर्नर राज का सुठी ॻाल्हि आहे, पर 8वीं तरमीम खां पोइ उन में कुझु इशूज़ आया आहिनि। हाणे जेकॾहिं गवर्नर राज त लॻाए था सघो था, हिकिड़े नोटिफिकेशन जी मार आहे जेको आहे सुभाणे गवर्नर राज लॻी सघे थो, पर 2 महीननि जे अंदरि अंदरि वरी KP जी असेंबली खां उनखे इंडोर्स कराइणु ज़रूरी आहे, न त उहो गवर्नर राज हिकु त ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदो।
पर 2009 खां असांखे इहो तजुर्बो थियो त अदालत जेको आहे 10-15 ॾींहंनि में या हफ़्ते खनि में जेको आहे उन गवर्नर राज खे ख़तमु करण जो चई छॾियो हुयो। गवर्नर राज प्रॉपर जे करे आइन में मौजूदु आहे गवर्नर राज प्रॉपर जे करे लॻाइणो आहे, पोइ उनजो तरीक़ो इहो हूंदो आहे त सूबे जो चीफ एग्जीक्यूटिव लिखी ॾे गवर्नर खे त हाणे जेको इहे हालतूं जेके आहिनि हिते सही न आहिनि ऐं पोइ तव्हां गवर्नर हलियो त पोइ उहो थींदो लीगली कंसेंट ज़रूरी आहे। त हाणे जेकॾहिं हुकूमत लॻाईंदी बि 2 महीना बहरहाल वॾो टाइम हूंदो आहे, छा जी दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई वञनि त 2 महीननि खां पोइ वधि में वधि इहो ई थींदो न, असेंबली इंडोज न कंदी ऐं वरी जेको आहे गवर्नर राज न रहंदो। पर 2 महीननि में जेको आहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ मां सम्झां थो इन ख़ौफ़नाक तरीक़े जो ऑपरेशन थींदो जो हिननि खे चवंदा न ख़बर पइजी वेंदी त ऑपरेशन छा थींदो आहे। चलो ॾिसजे हाणे छा आहे, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जीअं जवाई साहब जा तजिया रहिया ऐं हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। ॿिए प्रोग्राम में नए टॉपिक सां गॾु ॿीहर हाज़िर तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाहे।